शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे तड़डाॾे जो सालियानो उर्स वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे उर्स जी तक़रीबुनि जे हवाले सां ॾिसूं था राजा करीम कल्होड़ो जी हीअ रिपोर्ट। भिट धणी जे तड़डाॾे सिंध जे अवाइली शाइर हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे उर्स मुबारक जूं 3 ॾींहनि वारियूं तक़रीबूं पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतियूं। सालियानो 412 उर्स मुबारक दरगाह शाह करीम जे ख़ात्मे में पूरे आलम इस्लाम लाइ उर्स मुबारक जी ख़ात्मे वारी ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। दुआ में दरगाह शाह करीम ऐं दरगाह शाह लतीफ़ जे क़ाइम मक़ाम गद्नशीन सैयद अदनान हैदर शाह, सैयद खारू हुसैन शाह, सैयद इर्तिज़ा अली काज़मी समेत हज़ारे जथ फ़क़ीरनि अक़ीदतमंदनि ज़ाइरनि शिरकत कई। उन मौक़े ते भिट धणी जे क़ाइम मक़ाम गाज़नशीन सैयद खारू हुसैन शाह लतीफ़ी ऐं ॿियनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त अॼु शाह करीम सरकार बुलड़ी वारे जो उर्स मुबारक आहे, जंहिंमें हिते हाज़िर आहियूं। दरगाह शाह लतीफ़ भिटाई सरकार जी दरगाह जी नुमाइंदगी असां हिते ख़त्मी दुआ में शरीक थियासीं, छो त शाह लतीफ़ सरकार ऐं मुर्शिद करीम साईं असांजो हिकिड़ी फ़लसफ़ो आहे, हिकिड़ी जेको लेगेसी आहे। ऐं लतीफ़ साईं जिन जेके आहिनि सरकार जा परपोटा बि आहिनि। करीम साईं ऐं लतीफ़ साईं जेका दसल वाट आहे या जेको हुनजो पैगाम आहे फ़लसफ़ो, उहो ढकियो छुपियो कोन्हे, सॼे आलम इस्लाम में उहो वाज़े आहे। इन्हनि जो फ़लसफ़ो अमन जो आहे, भाईचारे जो आहे, मोहबत जो आहे, इंसान ज़ात जी ख़िदमत करण जो आहे। हिननि जो सिलसिलो जेको आहे, हिननि जो पैगाम जेको आहे सो प्यार जो आहे, मोहबत जो आहे। हिते अचण सां सुकून, रूहानी सुकून मिलंदो आहे। ऐं हिननि बुज़ुर्ग औलियानि जो जेको दर्स आहे उहो दर्स मोहबत जो आहे। जीअं साईं जो बैत त पाणी रेस ॿेलड़ो जरते पखी, जीअं असां सजण तीअं रहियो आहे रूह में। ई ख़ुदा जा उहे वली, उहे हादी आहिनि जिन्हनि जे ज़रिए सां असांखे ख़ुदा जी मार्फत ऐं हक़ीक़ी इंसानियत जो रस्तो इन्हनि दरनि खां मिले थो। कैमरामैन टीम सां गॾु राजा करीम कल्होड़ो, SS न्यूज़, बुलड़ी शाह करीम।